मामा तव्हां हिते कमायो था त मूंखे हिन में को बि इतराज़ न आहे। बाक़ी तव्हां मरियम खे त छॾियो न त मां हुनखे पाण सां गॾु घर वठी वञा। पुट मरियम हिते ई हूंदी। मां इन कोशिश में आहियां त को घर किराए ते मिली वञे, पोइ सभु गॾिजी रहंदासीं। हिते छो मामा? आख़िर हिते छो? जॾहिं त पंहिंजो घर आहे असां हली उते न रहूं। कुझु अकुल खां कमु वठि पुट। माण्हू रोज़गार जे करे किथे किथे न वेंदो, पोइ बि असां एतिरो घणो परे न आहियूं आया, पोइ बि तोखे एतिरी अलाए छो तकलीफ़ आहे? मामा ॻाल्हि हिते या हुते रहण जी न आहे। मूंखे तूं सिर्फ़ु इहो ॿुधाए जंहिं नीयत सां तूं हिते आयो आहीं न, सिर्फ़ु उहा ॻाल्हि ॿुधाए। अजाया शक न कर पुट। ठीकु आहे मामा, तूं भले घर हथु कर, पोइ असां सभु हिते ई था रहूं। पर उन खां पहिरियां तूं अमानत मुंहिंजे हवाले कर, जंहिंजी आहे मां हुनखे हुते पहुचाइण थो चाहियां। अमानत? कहिड़ी अमानत? कागज़ मामा, ज़मीन जा कागज़। हा हा, ज़मीन जा कागज़। हा ईअं हूंदो त मरियम उते ई छॾे आई हूंदी। चए पई त आचार जा आहिनि, पाण ई खणी वठंदो। किथे पियल आहिनि मामा? घर में ई हूंदा। का पेटी जारो कबट में ॾिस, उते ई पिया हूंदा, ॿियो किथे हूंदा पुट? मां उते वञी जांच कयां थो ऐं ख़ुदा कंदो त उते ई हूंदा ऐं इंशाल्लाह मिली पवंदा। पोइ ॿीहर मूंखे पंधु कोन करिणो पवंदो। पर मामा जेकॾहिं नथा मिलनि न त पोइ तूं यादि रखजांइ, आचर मामा, जेकॾहिं आचर पंहिंजी पहिरियां वारी कमेंट पाई ते अची वियो न त पोइ न को छंछरु ईंदो न को सूमर, सिधो आचर, ऐं उहो तुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।